जी व्यूअर्स तव्हां सॉन्ग ॿुधो यकीनन तव्हांखे पसंद आयो हूंदो ऐं बरखा एंटरप्राइज़िस जो ही एल्बम सच्चो प्यार हिन जी सिलेक्शन भी तमाम बेस्ट आहे। अख्तर इहो ॿुधायो त सिलेक्शन कंहिंजी आहे? ही सिलेक्शन रियाज़ कई आहे लाशारी ऐं सरवन वाला। उन खां पहिरीं सिलेक्शन ही जेका असांजी पहिरीं प्यारो भाउ लाल बख्श लाशारी जी महिनत थियल आहे ऐं ख़ासि जेका महिनत आहे सिलेक्शन में मां बिल्कुलु थोराइतो आहियां असगर साहब अब्बासी जिन जी वॾी महिनत कई आहे सिलेक्शन में। Okay, it means the credit goes to Sir Asghar Ali Abbasi. So viewers, यो क्रेडिट बिल्कुल उन्हनि खे वञे थो ऐं हिन एल्बम जो सॼो क्रेडिट बरखा एंटरप्राइज़िस जी पूरी टीम के स्पेशली सर असगर अली अब्बासी खे वञे थो ऐं उन खां बाद में हिन एल्बम जा ॿिया ख़ूबसूरत गीत इंतज़ार में आहिनि। त पोइ अख्तर जी आवाज़ में उन्हनि खां ॿियो कहिड़ो गीत ॿुधंदासीं? पहिरियों पाण ॿुधाईंदा, लिरिक्स ॿुधाईंदा ऐं शाइर जो नालो बि। जी हाँ, हाणे तव्हांखे मां गीत ॿुधायां थो। हिन गीत जो शाइर आहे मुख्तियार खिलजी। छॾे वएं छाला ॾेई दरनि खे ताला, कंहिंजे सहारे वएं छॾे कहिड़े शहर वएं तूं जानी लॾे। जी व्यूअर्स त पोइ अचो त ही गीत ॿुधूं, छॾे वएं छाला। यार मैं कुनू दिल चा गयूं कहिड़े ऐब ॾिठो नी, ओ सुख त सोना ॾे न सघियूं दर्दा दे चा ढेर ॾिठो नी। लख उमेदा हलते विच में ॾिया सभु पाणी विच चालोड़ ॾिठो नी। ए हुण त पछाड़ी वक्त है परदेसी पठाण वाखे हाय दे क्यों चाव छोड़े कितोनी। छॾे वएं छाला ॾेई दरनि खे ताला, छॾे वएं छाला ॾेई दरनि खे ताला, कहिड़े शहर में यार लॾे मूंखे कंहिंजे सहारे वएं छॾे मूंखे कंहिंजे सहारे वएं छॾे छॾे वएं छाला ॾेई दरनि खे ताला, छॾे वएं छाला ॾेई दरनि खे ताला, कहिड़े शहर में यार लॾे मूंखे कंहिंजे सहारे
जा